अस्सलाम वालेकुम सामीन आमीन ॾिसी रहियो शाहज़ेन टीवी ऐं अव्हां सां गॾु मोहम्मद हसन असां सां गॾु फनकार मौजूदु आहे बेवस नज़ीर चांडियो। उनखां असीं पुछंदासीं त उनखे फनकारी जो शौक़ु कीअं थियो। जी साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। जी साईं तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांखे फनकारी जो शौक़ु कीअं थियो। साईं फनकारी जो शौक़ु असल में मुंहिंजो उस्ताद मुरीद अब्बास खे आवाज़ जे ॿुधण जे हिसाब सां उन मां ई शौक़ु थियो त कॾहिं मां बि ईअं उस्ताद जहिड़ो थींदुसि। उन जो शौक़ु मूंखे लॻो ऐं ॻाइण में अची वियुसि। जी अव्हां जो फनकारी जो फ़न सिखियो आहे, अव्हां जो उस्ताद केरु आहे जंहिं अव्हांखे हीअ फनकारी सेखारी। जी साईं मुंहिंजो पहिरियों उस्ताद आहे साईं मोहम्मद अमीन चांडियो, जेको मुंहिंजो फुफड़ बि आहे ऐं उनखां बाद में उहो ग़रीब हुयो, उनखे टाइम न हुयो राग खे अॻिते वधाइण जी, मूंखे सिख्या ॾियण जे हिसाब सां उनखे टाइम न हुयो। पोइ उनजे हिसाब सां मां वरी उस्ताद तौफ़ीक़ अब्बास वटि वियुमि, उहो बि मुंहिंजो उस्ताद आहे। ऐं उन खां बाद में उस्ताद मोहम्मद नवाज़ घोटकी वारो उस्ताद मोहम्मद नवाज़ अब्बासी उहो बि मुंहिंजो उस्ताद आहे। जी साईं अव्हां जॾहिं फनकारी सिखी रहिया आहियो, अव्हां खां ॾुखी में ॾुखी का अहिड़ी ॻाल्हि लॻी हुजे जेका अव्हांखे सम्झ में न पई हुजे। जी साईं उहा बिल्कुलु ॾुखी आहे। ॾुखी सां ॾुखी जेका सिंधी पढ़ंदा आहियूं का शइ लिखियलु हूंदी आहे, बाजे ते जेका आहे का शइ लिखियलु कोन्हे, उहा तमामु मूंखे ॾुखी लॻी। उस्ताद जीअं सारेगामा पाधानी सां सेखारे पियो त मूंखे सम्झ में ॻाल्हि कान आई, उस्ताद तौफ़ीक़ अब्बास साहिबु। पोइ उनखे मूं चयो मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। असां सरेकी बि हुयासीं, असांजी मादरी ज़बान सरेकी बि हुई। उनजे हिसाब सां सिंधी में कुझु मुंहिंजो माना सम्झण जे हिसाब सां दिमाग़ु कमु घटि करे पियो। उनखे चयो मूं चयो साईं मूंखे सिंधी में जेके आहिनि ओचार लिखी ॾे। पोइ उन सिंधी में मूंखे उस्ताद तौफ़ीक़ अब्बास साहिबु लिखी ॾिना सारेगामा पाधानी सां। इहे ई मूंखे साईं यादि पहिरीं में जेका सिखण जे हिसाब सां राग में बाजे तमामु ॾुखियो आहे। राग सिखण लाइ अव्हांखे घणो वक़्तु लॻो। साईं राग सिखण में त सारी ज़िंदगी आहे इंसान जी, राग सिखी नथो सघे। बाक़ी ॻाल्हि ईअं आहे जे अॼुकल्ह जा फ़नकार आहियूं, बसि ॿ टे लफ़्ज़ आया आहिनि, कुझु सुर जी ख़बर आहे त फ़नकार आहियूं। बहरहाल ईअं न आहे, राग जी सारी ज़िंदगी आहे, सिखी सघे पियो। जी जॾहिं अव्हां पहिरियों कलाम ॻायो उनजो शाइर कहिड़ो। जी साईं जॾहिं मूं पहिरियों कलाम ॻायो उहो साईं मूं पाण शाइर आहियां उनजो। को अहिड़ो शाइर जेको अव्हांखे वधीक पसंदि हुजे। जी साईं उहो मुंहिंजो शाइर त हू काफ़ी बि आहिनि, पर मुंहिंजो शाइर आहे सिजाद पिताफ़ी ऐं सोन पिताफ़ी, मुंहिंजा पर्सनल दोस्त बि आहिनि, शाइर बि आहिनि। अच्छा इहो ॿुधायो त को अहिड़ो शाइर जेको अव्हांखे कलाम ॾींदो हुजे, मिसाल शाइरी ॾिजो हुजे, बाद में उहो घणो अव्हांखे तंग कंदो हुजे। साईं उहा ॻाल्हि आहे, बहरहाल चई नथो सघां। कई आहिनि, काफ़ी आहिनि, ईअं मज़ाक बि कंदा आहिनि, के तंग बि कंदा आहिनि, ख़ामख़ा बि कंदा आहिनि या ईअं बि कंदा आहिनि। को अहिड़ो कलाम जेको तव्हांखे वधीक पसंदि हुजे ऐं तव्हां उहो रस्ते में वेझ गुज़ारींदा हुजो। साईं उहो आहे सोन पिताफ़ी जो आहे। जी कहिड़ो आहे उहो साईं इहो आहे त बेवफ़ा जे अॻियां रोवण तड़पण हाणे मुंहुं जो यार वॼायो आहे। मूं कोन सोचो मूंखां धार थींदो, मूं कोन सोचो मूंखां धार थींदो, मूंखे सम्झी वियो ही परायो आहे। बेवफ़ा जे अॻियां रोवण तड़पण। जी साईं।